अहम ख़बर मूंखे ॾियूं। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त ख़ानगी चैनल जे ड्रोन उॾाईंदड़ ऑपरेटर जी जांच करे रहिया आहिनि। चैनल कुझु शकी माण्हुनि खे पंहिंजे टीम जो हिसो ॼाणाए होटल में तरसायो। अव्हांखे आगाह कयूं पिया। सईद गनी चवणु हो त होटल में तरसियल कुझु माण्हू कंहिं बि चैनल जा सहाफ़ी न हुआ। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सूबाई वज़ीर सईद गनी चयो त वफ़ाक़ी हुकूमत मुल्क जो ॿेड़ो ॿोड़े छॾियो आहे। कराची में बि ज़िलत PTI जी आजियां कंदी। अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। सूबाई वज़ीर सईद गनी चयो त इमरान ख़ान वाइड़ाइप जो शिकार थी वियो आहे। वाइड़ाइप जो शिकार माण्हू अधु चरियो थी वेंदो आहे। संदसि चवणु हो त पीका ऑर्डिनेंस आणण जो मक़सदु मुराद सईद जे किरदार कशी खे रोकणु आहे। इमरान ख़ान पूरे पाकिस्तान जी ज़बान बंदि करणु चाहे थो। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त वफ़ाक़ जी नाअहलीअ सबबि दहशतगर्दी जूं कार्रवायूं थी रहियूं आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत खे दहशतगर्दी ख़िलाफ़ संजीदा क़दम खणणु घुर्जनि। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु हो त घोटकीअ मां जोकरनि जो शुरू थियल मार्च हैदराबाद पहुतो आहे। सिंध जे अवाम PTI जे जोकर मार्च खे रद्द करे छॾियो आहे। सईद गनी चयो त कराची में बि PTI खे ज़िलत जो इस्तक़बाल करणो पवंदो। वफ़ाक़ी हुकूमत मुल्क जो ॿेड़ो ॿोड़े छॾियो आहे। सईद गनी जो चवणु हो त अवामी मार्च लाहौर खां इस्लामाबाद पहुचंदो जिते जलसो कयो वेंदो।